जी दोस्तों असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे जेको आहे सो सेटनि जो डिफरेंस। हाणे पहिरियां जेके असां टॉपिक सिखी चुका आहियूं सेटनि में उहे आहिनि असांजा जेको आहे सो यूनियन सिखी चुका आहियूं, इंटरसेक्शन सिखी चुका आहियूं ऐं हिनमहिल असांजो जेको अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे ॿिनि सेटनि जो जेको आहे सो डिफरेंस कीअं थींदो आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे उहो ॿिनि सेटनि जो डिफरेंस सिखण जे लाइ जेको आहे सो असां ॿ सेट सपोज़ कया आहिनि। मिसाल तौरु असांजो हिकिड़ो सेट आहे उहो आहे असांजो ए सेट आहे, उन जा जेके असांजा एलिमेंट्स आहिनि 1 खां वठी जेको आहे 6 ताईं एलिमेंट्स आहिनि जेके असां पाण सपोज़ कया आहिनि पंहिंजे तरफ़ां। ऐं जेको असांजो बी सेट आहे उन जा असांजा जेके एलिमेंट्स आहिनि 3 खां वठी घणनि ताईं असांजा 8 ताईं जेको आहे सो एलिमेंट्स आहिनि। ठीकु आहे, इहे असां छा कया आहिनि पंहिंजे तरफ़ां जेका सपोज़ कया आहिनि, कंहिं बि किताब 6 खां वठी 10 ताईं जेके बि उन्हनि मां असां न खया आहिनि। इहे सेट माना पंहिंजे तरफ़ां सपोज़ कया आहिनि। हाणे हिननि ॿिन्ही सेटनि जो जेको आहे सो असांजो डिफरेंस कीअं थींदो अचो त ॾिसूं। त हाणे मां लहणु चाहियां थो मिसाल तौरु त ए डिफरेंस बी लहणु चाहियां थो। ठीकु आहे दोस्तों, त मां छा थो लहणु चाहियां ए डिफरेंस बी लही ॾेखारियो मूंखे। त हाणे हीअ जेका असांजी निशानी आहे इन निशानी खे असां छा चवंदा आहियूं, इहा आहे असांजी डिफरेंस जी निशानी। ठीकु आहे दोस्तों, त हाणे ॾिसो हे जेको असांजो आहे हिन में सभ खां पहिरियां असांजो ए आहे असांखे। त हाणे सभ खां पहिरियां जेको असांजो ए आहे त असां ए जा एलिमेंट्स रखंदासीं। त असांजो छा आहे ए छा आहे 1 2 3 4 5 ऐं 6। ठीकु आहे दोस्तों, हाणे ए जा मां रखी छॾियमि। उन खां पोइ छा आहे असांजी डिफरेंस जी निशानी आहे त मां डिफरेंस जी निशानी रखियमि। उन खां बाद में जेको असांजो बी आहे त जेको आहे सो मां बी जा एलिमेंट्स रखंदुमि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे बी जा एलिमेंट्स आहिनि 3 4 5 6 7 ऐं 8। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे जेका असांखे मतिलबु गिवन ही उन जे मुताबिक़ ई मां सेटनि खे रखिया, उन जे मुताबिक़ निशानी रखी आहे। त ॾिसो पहिरियां असांजी ए हुई त मां ए जा रखी हुयमि। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ डिफरेंस जी निशानी मां डिफरेंस जी निशानी रखियमि। उन खां पोइ असांखे बी गिवन हुई, मां बी जा जेको आहे सो एलिमेंट्स रखिया आहिनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे जेको असांजो ॿिनि सेटनि जो डिफरेंस आहे त हाणे इन में छा मतिलबु जेको लाज़मी आहे त को न को इन जो छा ईंदो जवाबु ईंदो। जीअं मसइला असां के 2 अंग जोड़ कंदा आहियूं त जवाबु छा ईंदो असांजो 3 अंग ईंदो आहे, या के 2 अंग असां छा कंदा आहियूं कट कंदा आहियूं जवाबु छा ईंदो असांजो 3 अंग ईंदो आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे छा असां किन बि ॿिनि सेटनि जो छा असांखे डिफरेंस लहिणो आहे। लाज़मी आहे किन बि ॿिनि सेटनि जी असां यूनियन कंदा आहियूं, इंटरसेक्शन कंदा आहियूं त असांखे जवाब में छा मिलंदो आहे 3 सेट मिलंदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं हिननि किन ॿिनि सेटनि जी मां छा कयां डिफरेंस कयां त लाज़मी आहे ॿिनि सेटनि जो डिफरेंस कंदुमि त जवाब में छा मिलंदो मूंखे 3 सेट मिलंदो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे उहो 3 जेको सेट मिलंदो असांजो उन में जेको आहे असांजा एलिमेंट्स जेको आहे सो कहिड़ा हुजनि। ठीकु आहे दोस्तों, हाणे अचो ॾिसूं उहे एलिमेंट्स कहिड़ा हूंदा। ठीकु आहे दोस्तों, हाणे डिफरेंस में असां छा कंदा आहियूं त असांजा जेके ॿिन्ही सेटनि में एलिमेंट्स कॉमन हुजनि। छा असां डिफरेंस में छा कंदा आहियूं जेके ॿिन्ही सेटनि में असांजा कॉमन एलिमेंट्स हूंदा उहे असां कटे छॾींदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, माना ॿिन्ही सेटनि में जेके असांजा कॉमन एलिमेंट्स हूंदा उहे असां कटे छॾींदासीं। बाक़ी असांजा जेके पहिरें सेट में एलिमेंट्स बचंदा। ठीकु आहे दोस्तों, माना कहिड़े में जेके असांजा पहिरें सेट में एलिमेंट्स बचंदा उहे असां जवाब में रखंदासीं। ठीकु आहे दोस्तों, बाक़ी बी में बचंदा उहे असां जवाब में न रखंदासीं। जेके पहिरें सेट में बचंदा उहे असां जवाब में रखंदासीं। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिते ॾिसो असांजे 3 हिते बि आहे असांजो 3 हिते बि आहे इहो असां न रखंदासीं। ऐं 4 हिते बि आहे दोस्तों, हिते बि न रखंदासीं। 5 हिते बि आहे, हे बि आहे कटे छॾंदासीं। ऐं 6 हिते बि आहे दोस्तों, ऐं 6 आहे असांजो इहो हिते बि आहे कटे छॾंदासीं। ठीकु आहे दोस्तों, हे जेके हितां खां असांजा एलिमेंट्स आहिनि इहे असांजा छा थी विया कटिजी विया। ठीकु आहे दोस्तों, बाक़ी एलिमेंट्स जेके बचंदा उहे रखंदासीं। हाणे बचंदा उहे रखंदासीं मतिलबु कहिड़े सेट वारा बचंदा। हाणे ॾिसो दोस्तों हिन सेट में बि असांजा एलिमेंट्स बचा आहिनि। माना हे जेको असांजो ए सेट आहे हिन में बि एलिमेंट्स असांजा बचा आहिनि ऐं हिन बी सेट में बि असांजा एलिमेंट्स बचा आहिनि। माना ॿिन्ही सेटनि में जेको आहे असां एलिमेंट्स बचा आहिनि त पोइ असां कहिड़े सेट वारा जेको आहे एलिमेंट असां जवाब में रखंदासीं। हाणे असां जवाब में असां उन सेट वारा एलिमेंट्स रखंदासीं जेको असांजो पहिरां ते हिते सेट हूंदो। ठीकु आहे दोस्तों, माना हिते ए पहिरां आहे त असां छा कंदा आहियूं जेके ए में असां एलिमेंट्स बचा आहिनि उहे जवाब में रखंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे इन जो जवाबु थींदो 1,2। ठीकु आहे दोस्तों, हाणे 1,2 जेके असांजा पहिरें सेट में बचा आहिनि उहे मूं रखिया आहिनि जवाब में करे। ठीकु आहे दोस्तों, बाक़ी हे जेके ॾिसो 7 ऐं 8 जेके आहिनि इहे बि त बचा आहिनि न, जेके हाणे ॿिए नंबर सेट में बचंदा असां उहे जेको आहे त असां जवाब में न रखंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जेकॾहिं अव्हांखे सम्झ में न आयो त पुछी सघो था दोस्तों कमेंट में।